जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं गंबट खां शबीर अहमद जोणे जो। जी गंबट जे गिम्स अस्पताल में सिंध सुजाण संगत पारां गुलनि जी नुमाइश समेत साइंसी, हुनरी ऐं सिहत जे हवाले सां धारदार प्रोग्राम जा सेशन मुनक़द कया विया। डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी गुलनि जी नुमाइश जो इफ़्तिताह कयो। साइंसी मेले में 15 खां वधीक स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ शागिर्दनि पारां ठाहियल साइंसी मॉडल नुमाइश लाइ रखिया विया। नुमाइश में किताबनि जा स्टॉल ऐं पोर्ट्रेट पिणु रखिया विया हुआ। प्रोग्राम में नाले वारनि माहिर डॉक्टरनि, प्रोफेसर, उस्तादनि, शागिर्दनि, वालिदीन ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी, गुर्दनि जो माहिर डॉक्टर सर्जन डॉक्टर ख़ान बबर, डॉक्टर बख्तियार अली बम्बरो, डॉक्टर आशिक़ हुसैन खोसो, शेख गस्टा अॻवान नूरुद्दीन पंवर, डॉक्टर मुर्तज़ा खोड़ो समेत ॿियनि शिरकत कई। पहिरीं सेशन में गुलनि जी नुमाइश पिणु कई वई। सॼे गिम्स अस्पताल खे गुलनि सां संवारियो वियो। गुलनि जी नुमाइश जो डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी इफ़्तिताह कयो। डायरेक्टर गिम्स ऐं ॿियनि जो चवणु हो त गुल ऐं ॿूटा इंसान लाइ फ़ाइदेमंद आहिनि। गुलनि ऐं ॿूटनि जे हुजण सां माहौल मां आलूदगी ख़तमु थिए थी ऐं इंसान खे साफ़ सुथरे माहौल में रहण लाइ ऑक्सीजन पिणु मिले थी।